ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ यूसी झंगड़ीअ जे क़दीमी ॻोठ हाजी अल्लाह बख्श शोरो में क़ाइम गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग तोड़े स्कूल जो कोड हुजण बावजूद स्कूल सरकारी रिकॉर्ड तां गायब थियण करे स्कूल बंदि हुजण सबबि ॿारड़ा तालीम खां महरूम बणियल त ॿिए तरफ़ संदन क़दीमी क़ब्रिस्तान जे ज़मीन ते थींदड़ मुबैना कब्ज़नि करे मक़ामी ॻोठाणा सख़्तु परेशान। रहवासियुनि पारां संदन क़दीमी क़ब्रिस्तान ते थियल कब्ज़ा ख़ाली करणु बंदि थियल स्कूल खोलण ऐं तदरीसी अमल जारी कराइण जी घुर करे छॾी आहे। उन सिलसिले में यूसी ॼंगड़ीअ जे मुतासिर ॻोठ हाजी अल्लाह बख्श छोरो जे केतिरनि ई रहवासियुनि शफ़ी मोहम्मद छोरो, मियां बख्श छोरो ऐं ॿियनि दाहींदे चयो आहे त संदन ॻोठ में बॉयज़ प्राइमरी स्कूल मंज़ूर हुजण बैदि स्कूल जी ठहियल बिल्डिंग्स ऐं स्कूल इंतिज़ामिया तरफ़ां स्कूल जो नओं ऐं पुराणो सेमी कोड जारी करण बावजूदि संदन स्कूल सरकारी रिकॉर्ड में ई मौजूदु न आहे, जेका हैरानगी वारी ॻाल्हि आहे। हुननि चयो त संदन काफ़ी वक़्तु स्कूल हलियो आहे, जंहिं ते उस्ताद बि मुक़ररु कयो वियो हो, जंहिं जे वञण बैदि स्कूल बंदि थियण करे संदन ॿारड़ा तालीम खां महरूम बणिजी रहिया आहिनि। काफ़ी भेरा तालीम खाते जे अमलदारनि डीसी ठट्टो समेत चूंडियल नुमाइंदनि खे लिखत में दरख़्वास्तूं ॾेई स्कूल जी बहाली लाइ एहतिजाज कया, पर संदन दांह ते केर बि ध्यानु नथो ॾे। उनखां सवाइ संदन ॻोठ भरिसां संदन क़दीमी क़ब्रिस्तान ते बि बासर माण्हुनि कब्ज़ा करे वरिता आहिनि, जंहिं करे खेनि क़ब्रिस्तान में माण्हू दफ़नाइण में बि ॾुखियाईं पेश अचण जो अंदेशो आहे। हुननि तालीम खाते जे सूबाई वज़ीर डीसी ठट्टो चूंडियल नुमाइंदनि समेत तालीम खाते जे अमलदारनि खां मुतालबो कयो त संदन ॻोठ हाजी अल्लाह बख्श शोरो में बंदि थियल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खे बहाल करे उन ते उस्ताद मुक़ररु करे संदन ॿारड़नि ते तालीम जे ज़ेवर सां नवाज़े संदन मुस्तक़बिल संवारण सां गॾु सभु हाल बणियल स्कूल ऐं बिल्डिंग जी मरम्मत कराए उन फर्नीचर ऐं ॿियूं सहूलियतूं मुहैया करे संदन क़ब्रिस्तान ते थियल कब्ज़ा ख़ाली कराए संदन क़ब्रिस्तान खे महफ़ूज़ बणाए खेनि समूरियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि।